ओम शांति। अॼु बाबा असां ॿचड़नि खे हिकु तमामु गहरी ऐं ज़िंदगी बदिलाइण हिदायत ॾेई रहियो आहे। देवता बणजण लाइ अमृत पियो ऐं ॿियनि खे बि पीआरियो। बाबा चवे थो, ओ मुंहिंजा लाडला, तूं ज़िंदगी में घणियूं कहाणियूं ॿुधियूं आहिनि, पर हाणे वक़्तु आहे ॿुधण खां बणजण जो। अॼु जो सुवालु आहे, बाबा पुछनि था, अॼु जे वक़्तु सतयुगी प्रजा कहिड़ी बुनियाद ते तयारु थी रही आहे? बाबा जवाबु ॾियनि था, जेके सिर्फ़ु मुतासिर थियनि था, तमामु सुठो चवनि था, पर पढ़ाई नथा कनि, अमल नथा कनि, उहे राजा न प्रजा बणजनि था। अॼु जो मनन चिंतन रिफ्लेक्शन, छा मां सिर्फ़ु ॿुधी ख़ुशि थींदड़ आहियां या पाण बदिलजण वारी आहियां? बाबा चवे थो, मुतासिर थियणु आसान आहे, पर बदिलजणु मर्दानगी आहे। अमृत ऐं ज़हर छा आहे? कावर, गुस्सो, लोभ ऐं मोह। अमृत छा आहे? शांती, पाकदी, पवित्रता ऐं योग। हिकु माण्हू रोज़ मंदरु वेंदो हो, पर घर अची कावर कंदो हो। कंहिं पुछियुसि, मंदरु छो थो वञी? चयाईं, शांतीअ लाइ। जवाबु मिलियो, जेसिताईं कावड़ न छॾींदे शांती न मिलंदी। इन जो मतिलबु अमृत पीअणु यानी पंहिंजे स्वभाव बदिलाइणु। राजयोग, पढ़ाई ऐं अमल। सिर्फ़ु ॿुधणु काफ़ी न आहे, रोज़ु योग, रोज़ु चेकिंग। शागिर्द स्कूल वञे पर पढ़े न, कॾहिं टॉप न कंदो। साॻी तरह जेके अमल कनि था, उहे माण्हू मुक़ाम वठनि था। माया जो जदीद रूप, फैशन, मुक़ाबिलो ऐं ॾेखाव। अॼु जी तमामु सुंदर लाइन, बाबा चवनि था, जीअं ॿाहिरि सिंगार वधे थो, तीअं अंदरि ख़ाली थींदो वञे थो। अॼु जी सर्विस जी पॉइंट, सादी ॻाल्हि ॿुधायो, असां आत्मा आहियूं, शांती धाम खां आया आहियूं। अॼु जी धारणा, पढ़ाई ते ध्यानु ॾियो, फज़ूल ॻाल्हियुनि खां बचो। जिते फज़ूल ख़तमु, उते ताक़त शुरू। अॼु जो वरदान बाबा ॿुधाइनि था, बच्चे मुंहिंजा लाडला, मर्जीवा बणिजो। हिकु नाग पुराणी खल छॾींदो आहे, पुराणो छॾण खां सवाइ अॻिते नथो वधे। हीउ मरणु जिस्म जो न, पर पुराणनि संस्कारनि जो आहे। अॼु जो स्लोगन, सुबुह जो योग, सॼो ॾींहुं ताक़त। अॼु जो अव्यक्त इशारो, मिठास ऐं निमाणोपण अपनायो। को कावर में हो, ॿियो मुस्कुराए रहियो हो, चयो, मां बाहि ते पाणी विझां थो। मतिलबु निमाणोपण कमज़ोरी न आहे, वॾी ताक़त आहे। अॼु जी आख़िरी लाइन, सिर्फ़ु अमृत न पियो, अमृत जो ज़रियो बणिजो। ओम शांति शांति शांति।